तुझे पी तो के खर्ची जा पैसा नहीं डाल पैसा दे वाले करे छट असा तू जो रस्तो पाड़े चली गया थे बाबा से वो करार करी ना 5 रुपया मुझे यार रोशन जान इन जो मतलब तू प्यार सा न दे तो का पैसा रोना ही पवंदा छोटावड़न यारो शरीर में कलमी तत्ती पैसा तो परन पैसा वडो अन्या हाथा ता देखा रहे हो यार इमरान कल का वटी मुझे बाबा जो तबीयत ठीक नहीं वहां पर किताब विकड़ी बाबा ले दवाई वरतम असा वरी पढ़ी पी छाकन असा न दौलत है न सिफारिश है असा ला नौकरी नामुमकिन है यार शर्मा के ला तो बना से तुझे ला तो बना तू जो मुझे तुझी खुशी मुझी खुशी पुट्रोशन मां तो के गोलिंदो ता तू काडे तो वने बाबा सही कुछ छोकरा मुझे अगो तो पैसा ने पढ़ाजी कोशिश के शुक्र थे रोशन अची न छोकरा मुके मारे छड़ना दोस्तन ने कमेंदा अल्लाह तवा जी दोस्ती के कामयाब रखे पर यह दोस्ती कामयाब तो कोन थींदी नालो रमजान शरीफ है बर्मा शरीफ ना या वडो कमीना या कामी को दिन नंढे बोतार के 10 रुपया खर्ची मिले थे उहे खर्ची वाला पैसा कुर्बान वाले छोरे रोशन के दींदो है तो के जाके शैतानी करी है तो गाली करता जाए शैतान तो मुल्क में आया है यार रोशन तुम सा घर आज मां भी स्कूल कौन है तो यार मां तो सब कौन है तुझी यार मुझी यार खत्म यार हाले ना
नालो रमजान शरीफ आहे भरमा शरीफ न आहियां वॾो कमीनो आहियां मुदार साईं अॼु जेको बि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आहियां सम्झां थो त हीअ असांजी हवेली बर्बाद थींदी छा ॻाल्हि आहे रमज़ान छा ॾिसी आहे मुदार साईं इमरान ख़ान खे तव्हां जेको बि ख़र्ची ॾींदा आहियो उहे ख़र्ची वारा पैसा कुर्बान वारे छोरे रोशन खे ॾींदो आहे ऐं स्कूल ते कोन वेंदो आहे सॼो ॾींहुं छोरे सां गॾु खिटनि में रुलंदो आहे बस रमज़ू या त मूंखे कॾहिं खां वठी ख़बर आहे मां सिर्फ़ मौक़े जे तलाश में आहियां वॾा वॾा ॿुधे पियो थो न अमजद खान तू सबर कर हेलो बाबा या रोशन तू तेरे मासूम गई अच्छा अरे रोशन ने भागा तू हिते चोरी करण आयो ना बाबा मूंखे इमरान वठी आयो आहे ए छोरे जा पुट तूं पंहिंजे औकात ॾिठो ऐं चईं थो त मां चोरी करण आयो न आहियां इमरान रमजू जेको कुछ करे तो ठीक तो करे तू अल मूसा छा वेड़ो मुझे पुट जो कड़ो कसूर कयो आहे तुझे छोकरे मुझे भाडे जो खानो खराब करे छॾियो आहे सुठो हिन में थी पंहिंजे छोकरे खे वठी हितां लले वञे धिकारे गोठो करे छॾासीं सेठ अमजद तूं बि कन खोला ॿुध खून जे रिश्ते खां बि दोस्ती जो रिश्तो मज़बूत हूंदो आहे तूं रोशन ऐं इमरान खे धा नथो करे सघे फकीरनि जा दोस्त फकीर वॾेरनि जा दोस्त वॾेरा अमीरनि जा दोस्त गरीब नथा थी सघनि मुदार साईं असल चवण मुंहिंजो वठो न रहंदी बास ऐं न वॼंदी बांसुरी मुदार साईं ॼाणण जो चवण आहे त ज़ख़्मी नाग खे ऐं फटी दुश्मन खे नाहे छॾिबो बस रमज़ू जीअं सम्झ में अचे काका कुर्बान असांखे माफ़ कर असां खां जेकी बि ग़लती थी आहे हा बाबा साईं असां बि त तुंहिंजा बच्चा आहियूं न अच त तोखे भरो करे अचूं ऐं हा रोशन पुट तूं हिते वेह असां ॿई मोटी अची तुंहिंजे खाइण पीअण जो बंदोबस्तु था करियूं चङो थियो जगू तवी सही टाइम ते पहुता हो हुकुम कर भोतार छा ॻाल्हि आहे भोतार साईं मुंहिंजो चवण वठो था सजावल की बि हेॾे होॾे कराए वठो भोतार साईं असां उन्हनि ज़मीननि ते कब्ज़ो कयो आहे हाणे उन्हनि ज़मीननि ते अवांजी हुकूमत हलंदी उतो जा कणिया जा गुलाम आहिनि जो नालो ख़ान शरीफ आहे मां शरीफ न आहियां वॾो कमीनो आहियां मुदार साईं काके कुर्बान खे जिते वञणो हुयो असां उते ई मोकिलियोसीं जगू जेतिरो जल्दी थी सघे रोशन खे पंहिंजे कब्ज़े में कयो हुन खे अहिड़ो त तूफ़ान बणायो बिल्कुलु भोतार जी जेकी ॻाल्हि अव्हां चवण था चाहियो मां सम्झी वियो जगू रोशन खे बिजली जी छाटां ॾेई रोशन जे यादाश्त खे हमेशा लाइ ख़तम करे छॾ जगू तूं पंहिंजा कुझु साथी वठी
वञण वारी कर। रमज़ान तूं भी पंहिंजे साथियुनि सां वठी वारदात खे हमेशह लाइ ड्राहे छॾ। होता साईं, पाण खां त अहिड़ा काफ़ी वारदात थिया आहिनि, पर हिन खां फिकर छो था करियो? बोलल मां नथो चाहियां त मुंहिंजे बारे में अदा साईं खे को बि शक पए। तव्हीं वञो पंहिंजे कमनि सां लॻो। वो तार मती कवां जी मर्ज़ी। हाणे मोहाणे वञ, मुंहिंजो मुड़ुस अचण वारो। हल ओ मुंहिंजी बुलबुल किथे आई? छो भला मुड़ुस भला जत मस्जिद वारा मुकाम मुड़ुस भरियान था। अरे हाणे जल्दी कर लिखण जी चंद्रा। अच्छा ई त मां चवां थो पुतलो जो मुने पेके मुकिया आहिनि बटण ते कमु हलंदो आहे। हा त मां चए डंडे दार करायां। हा सुठो तो अची वे। इहा बाबे ऐं अम्मा मोकिलिया। चई त इहा रिमोट कंट्रोल ते हलंदो आहे। पुतलो अथई। हेॾो वॾो पुतलो कहिड़े कम जो? हाणे मां तोॾे पई अचां, पर सुठो थो अची वे। हा पुत्र, ही खिलंदो बि अथई, रोईंदो बि अथई, ऐं रोईंदो डांस बि कंदो अथई। डांस? हा ॾिसंदी छा? त पोइ मूंखे ॾे रिमोट कंट्रोल।
आने रोई ना रो बटन दी दबाए अने तुम्हारे बेसुरे मुक्को सारी तक गई भली कदे जान दी गलत बटन दबदी होंदी मुखे सिखाए दे रिमोट कंट्रोल बटन की हण वो आए ओ ही देखो दई रोई ना रो दई या आने ओ भजियो चंगा भजदा रोशन तुझे हुक्म जो गुलाम आए उतार ताई मां तो सा वादो कयम त मां रोशन के तूफान कंदस ऐं मां पंहिंजो वादो पूरो कयो आहे ऐं जा जंजीर खोल त मां दीदार कयांसि देखम चोत रोशन जो ही पुत्र से तो बात रोशन तो के सलाम कर दो रोशन रोशन सेठ हमजाद किनसे बर्बाद कराएंगे पेरन मां जमीन कराएंगे के जो घर बर्बाद कराएंगे के मेरे ते दफन करे छे समझ तुझो थी वियो आहे हां सेठ हमजद ता चयो काके नूरे जी धीअ खे वा करे चो उन्ही जे बारे में तू सबर कर जे करे बेंडियन में उन जो थी मुझे हवाले न कयो वडी सियर मुश्किल है ये शान जो अब हाँ लगेगा न अहिड़ी ॻाल्हि न आहे न आशिक़ थींदो आहे पर भोग कंदा हा अरे लऊं थी समुंड के बाहि लगे चढ़ी वई मींहुं चढ़ी वई अरे ओ मुझा सामुंडी खगा बुद्धता तू करे अरे रे मुझी मां धाणी बूटो के सौदो जो और बेसुरे नहीं कर इश्क मजनू मुझो मामू जो चाट जो इरमा सादे सोडरे फफाटे खानदानी रोलू आयो खानदानी आयो गरीब शय भली धारी लाए
धूड़ शेड धारंदो आई हाय हाय कावड़ कई छा तू कावड़ कंदी है न मूंखे अलाए छा थी वेंदो है छा थींदो आहे ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो मां एॾो बेसरो न आहियां जहिड़ो तूं सम्झी थी पई हिते बि मां जल्दी हितां थी मोटाए पियो दोस्त हिकिड़ो बीठो हिकिड़ो मिंट ते बीजाए काॾे वञे न बीजाए न न न जल्दी अचिजे हिकिड़ो मिंट मां अचां थो ऐं तोहारे मिर्चू ऐं क़ुर तोखे बचाए अलाए काॾे भॼी विया अरे काॾे विया चंद्रा अच त ॾिस कीअं थी कयांसि अरे ॻाल्हि ॿुध मूंखे फज़ीलत खां न कढंदी कर जे कॾहिं कॾहिं मूंखे सवाई ऐं गैरत अची वई न मां तोखे ॻाल्हि कयां थी पई ऐं हणी धक सां मथां बणाए छॾिया आहिनि केरु केरु इहा मूंखे बि ख़बर न आहे हा पाए पेरनि में घुंघरू अचा ना तूं बि सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया पाए पेरनि में घुंघरू अचा ना तूं बि सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया गीत प्रीत जा प्यार मगाया गीत प्रीत जा गीत प्रीत जा प्यार मगाया सुडकी सुडकी तोखे सुनाया सुडकी सुडकी तोखे सुनाया पाए दारा गिटिया में अचा ना तू भी सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया पाए पेरनि में घुंघरू अचा ना तू भी सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया हाल फकीरी ठाहे हो न मिला हाल फकीरी ठाहे हाल फकीरी ठाहे हो न मिला रोइण को तेरी के वेठो रामा रोइण को तेरी के वेठो रामा बदी हथरा है मां भी वठा ना तू भी सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया पाए पेरनि में घुंघरू अचा ना तू भी सोहणा नचा तोखेरा नारी छाया तोखेरा नारी छाया दर्दन मारी दिल रोए अड़े थी दर्दन मारी दिल दर्दन मारी दिल रोए अड़े थी तूं जब छोड़ने पे ही करे थी तूं जब छोड़ने पे ही करे
छा थियो भला ॻाल्हि त ॿुध हा ॿुधाए तो वारे मुड़ुस खे ॿियो को कमकार कुरिया 24 कलाक सुथण खे वरे विझी कुहाड़ी सिराण ते लाथियूं गुथल कुते वांगुरु वाछा छिकिरो कुते कढा खबरदार मुंहिंजे मुड़ुस खे कुझु चई हाणे मूंखे देरि थी वई आहे मां वञा ई थी ॻाल्हि ॿुधो हेॾे महिल सम्झाइण थो तुंहिंजो मुड़ुस जेको आहे न शर्ती बेवकूफ़ आहे तोखे न आहे ख़बर हू त एॾो शाणो आहे मुंहिंजे सॼे घर जो कमु कंदो आहे तो वारो मुड़ुस हा छा छा कंदो आहे बुआरी बि ॾींदो आहे मां बि मलंदो आहे मुंहिंजा सैंडल बि पॉलिश कंदो आहे शुक्र थियो त इनजे करे मां शादी न कई भाऊ ऐं ॻाल्हि ॿुधो मां तोसां शादी कयां न कहिड़ा कहिड़ा कम वठियां हा ईअं अची न कहिड़ा वठां हा मां खट खणायां तूं हंधि विछायां मां मानी पचायां तूं छा करियां हा तूं भाॼी पचायां हा मां ॿाहिरि हणा ऐं तूं सुथण धोयां मां सूर खावां तूं ॿाहिरि ॼणियां हा ॿुध बाक़ी हिकिड़ो कमु हा तूं तेल ॾियां त मां ते दाॻे सां मुंहुं तुंहिंजो कारो करियां मंज़ूर अथई मूंखे सभु कम उधरा करी पंहिंजो बूथ कारो करे थोरो मुंहिंजो करे मां शादीअ खां तो मां कई मुंहिंजी बुलबुल किथे आई अरे मारिया अॼु मुंहिंजो छा कयां ॿुध टेबल थी बीह काथे टेबल किथां थो अथई टेबल न आहे हले हले तूं वेह वेह न न न वेह पानी जो गिलास हा हा भरे थी अचां कुत्ता वे गिलास मूंखे खाली ॾिनो अथई अड़े मेणबती जहिड़ा तोखे त घणी दफ़ा मां चयो अड़े घर में जिन आहिनि जिन तॾहिं चवां थी का मुला खे वठी अचूं मुला मुला जो कहिड़ो कमु मुंहिंजे घर में मुला जो नालो वठी ॾंद छुटड़ी अड़े को तावीज़ वठी अच घर में मच्छर ॾाढा थी विया त पोइ मरी वई छतन शाह जी चिब पुट हाणे मुड़ुस माण्हू आयल पुॼी ॾेखार मां बि ॾूठाण ताईं कढ थो अचां न त मुला खां तावीज़ वरितो ईंदुमि अड़े मारे जल्दी वञ तावीज़ वठी अच
रन बुधाए तू केर हो मूंखे कहिड़ी ख़बर तॾहिं तव्हां जिन हुयो जिन बस दुआ कर मुझी बुलबुल जिथे भी पोतो मास असल कुहाड़ी सा कदों मास छांग न त मुलाक वो ताड़ी से भरती हुई जल्दी अच मां भी कॾहिं थी अचे पर समझा तो जिन न हो लॻे तो तूं समझी वियो हे तो मुझे मनो तो बरई ओ साईं तारा ए स्कूटर मिलण आयो इंस्पेक्टर शहबाज मूंसां मिलण आयो आयो इंस्पेक्टर शाबाश वञ वठी अचेसि वठी वञ मां मूंखे इंस्पेक्टर शहबाज चवंदा आहिनि ऐं कंदो बि शहबाज़नि वारा ई कम आहियां ऐं मूंखे सेठ अमजद चवंदा आहिनि हर कम पंहिंजे मर्ज़ी ऐं ख़ुशी सां कंदो आहे तव्हीं ॿुधायो चांहि पींदो या थधो सेठ अमजद मां तव्हां वटि थधो या गरम पीअण कोन आयो आहियां मां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो जेल मां भॻल ॿिनि ॾियारनि खे तव्हां पनाह ॾिनी आहे इन ॻाल्हि ते मूंखे शक न बल्कि पक आहे इंस्पेक्टर तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे थी तव्हां छा था ॻाल्हायो सेठ अमजद मुंहिंजो सवाल इहो कोन हो शायदि तव्हांखे मुंहिंजी ॿोली सम्झ में कान आई आहे मां फज़ूल ॻाल्हियूं ॿुधण जो आदी कोन आहियां मुंहिंजे अजमेर जे वरी मूंखे धमकी ॾियण आहे शायदि तव्हांखे इहा ख़बर न आहे त हुकूमत माए बाप हूंदो आहे न त मूंखे ॿी ॿोली बि ॻाल्हाइणी तुंहिंजो थाणो नाम अमजद ख़ान जी हवेली आहे न कोई हिते मूं वटि ॾुआरी आयो आहे ऐं न वरी कंहिं मूं ॾुआरी खे पनाह ॾिनो आहे तूं महिरबानी करे हितां वञी सघे थो मां एसपी साहब सां पाण ॻाल्हाईंदुसि सेठ अमजद पोइ बि थाणे मां इंसाफ़ मिलंदो आहे तुंहिंजे हवेली में को बि इंसाफ़ कोन्हे को इंसाफ़ मरी वियो आहे इंसाफ़ रहियो त सिर्फ़ु असांजे वॾेरनि वटि आहे तुंहिंजे इंसाफ़ जा चर्चा त हर हंधि मशहूर आहिनि इहा त मूंखे बि ख़बर आहे कसम मूंखे वर्दीअ जो इंसाफ़ वारा जी रहिया आहिनि मरी कोन विया आहिनि तुंहिंजे दर ते इंसाफ़ लाइ को बि कोन ईंदो जुमिरो मां पाण पूरो कंदुमि इंस्पेक्टर तूं हितां महिरबानी करे वञी सघीं थो गेट आउट आख़िर में मुंहिंजी बि ॻाल्हि कन खोले ॿुध मां उन्हनि ऑफिसर मां न आहियां जेके तव्हां अंध जूं बोरियूं ऐं छेला पहुचाईंदा आहियो ॿिए जॻह मुलाक़ात थियो त हिकिड़े हथ में हथकड़ी ॿिए हथ में तव्हांजे गिरफ़्तारी जा वारंट हूंदा छो न ॾुआरी मुंहिंजो पीउ हुजे जो मतलब तुझे लाइ कुछ न कुछ सोचणो पवंदो हुकुम कर सेठ अमजद इंस्पेक्टर शहबाज के दरियार जे मार्च में लड़े छड़िया पकड़ करे को भी कम न कजो बोतार साईं हेटी करो नहीं पो माराईंदी मेहरबान अखियूं खोले हलो ही शहर न पर ॻोठ आहे मुंहिंजूं अखियूं त अॼु खुलियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजो केतिरो नुक़सान कयो आहे मोहतरमा नाराज़ न थियो त मां तव्हां खां नालो पुछा करे सघां थो मां तोखे छो ॿुधायां त मुंहिंजो नालो नूरी आहे तव्हांजी वॾी महिरबानी जो अव्हां पंहिंजो नालो ॿुधायो आहे हाँ मां तोखे पंहिंजो नालो ॿुधाए छॾियुमि ऐं तूं बि मूंखे पंहिंजो नालो ॿुधाए न त ठिकराणी मथो पाणे छॾींदीसांइ मुंहिंजो नालो इमरान आहे मां रईस दरिया खान जो पुटु आहियां ऐं शहर खां हींअर पियो अचां न त ॿुधायां मुंहिंजे बाबे जो नालो आहे नूरो ऐं करे छॾियई पूरो नूरी मां त अॻु में ई पूरो थी वियो आहियां मुंहिंजे अखियुनि में त ॾिस तव्हांजो आख़िर मतलब छा आहे
लगे तुझी जवानी दिलड़ी धसे वेदार हो मुझो तो साथी हो प्यार अखरू शराबी कपड़ा गुलाबी अखरू शराबी कपड़ा गुलाबी तेरे करे तो सिंगार है मुझो तो साथी हो प्यार हो मुझो तो साथी हो प्यार तुम्हारा गजब की लगे तुझी जवानी मुझो तो साथी हो प्यार हो मुझो तो साथी हो प्यार तुम्हारा गजब की लगे तुझी जवानी मुझो तो साथी हो प्यार हो मुझो तो साथी हो प्यार तुम्हारा गजब की लगे तुझी जवानी मूंखे त काफ़ी देर थी वई आहे मुंहिंजो रस्तो छॾियो त मां वञा वादी नूरी जी चाचा नूर उन तो मरई हाँ मां वञा थी तोखे पंहिंजे प्यार में पंहिंजो न कयम त मुंहिंजो नालो इमरान न आहे इमरान तुझो नालो आहे त पोइ तुंहिंजो बि अकाउंट मूंखे बंदि करणो पवंदो तूं केरु आहीं ऐं तुंहिंजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे इहा मूंखे बि ख़बर न आहे त मुंहिंजी तोसां कहिड़ी दुश्मनी आहे बाक़ी तुंहिंजे मौत जो मूंखे बयानो मिलियो आहे इन जो मतिलबु त तूं किराए जो कातिल आहीं दुआ कर पुलिस वारनि खे पुलिस न अचे हा त अॼु मां तुंहिंजो अकाउंट बंदि करे छॾां हा ॿी मुलाक़ात थी त पंहिंजे खफ़न जो बंदोबस्त कजांइ उहा मुलाक़ात तुंहिंजी आख़िरी मुलाक़ात हूंदई इमरान शेर खां यार कॾहिं आयो आहे ऐं तुंहिंजे मुंहं ते निशान छा जो आहे शहर खां हींअर पियो अचां यार ऐं ॻोठ पियो वञां हाणे मूंखे बदमाश मिलियो जंहिं त मां तुंहिंजे मौत जो बयानो वरितो आहे उनखे तव्हां सुञातो आहे उनजे नाले जी तव्हांखे ख़बर आहे न नाले जी मूंखे ख़बर कान अथसि बाक़ी चहिरो ॾिसी सुञाणे सघां थो इन जो मतिलबु त मुंहिंजो शक बि सही आहे असांजे इलाइक़े में किराए जा कातल बि आहिनि 10 रुपयनि जे ख़ातिर इंसानी जानू था वठनि पर भॼंदा केसि ताईं हिकु ॾींहुं कानून जे रत ज़रूर ईंदा इहो सॼो कमु कंहिंजे इशारे ते थी रहियो आहे इहो सॼो मूंखे ख़बर आहे
छॾियो आवां इन्हनि ॻाल्हियुनि खे सियाणनि जो चवणु आहे त नांग जे पुछ ते लत नाहे रखबो इमरान मां त नांग जे पुछ ते न बल्कि नांग जे मुंडीअ ते लत रखण बि ॼाणींदो आहियां असां पुलिस वारा कफन पाए घरों निकिरंदा आहियूं असांजे ज़िंदगी जो मक़सदु अवाम लाइ इंसाफ़ ऐं ॾुआर लाइ बर्बादी हूंदो आहे मां बि इन सोच में आहियां त चाचा साईं जे हूंदे असांजे ॻोठ में ॾाढो छालाए था थियनि इमरान खान इहे ॾोह थियनि कोन था हथ सां कराया वञनि था उन्हनि ॾुआरनि जा तस्वीर मुंहिंजनि अखियुनि जे साम्हूं आहिनि मां सिर्फ़ु सुबुह जे इंतज़ार में आहियां सबूत मिली वञे त मां पंहिंजे मक़सद में कामयाब थियां ऐं उन्हनि ॾुआरनि खे सलाखनि जे अंदरि ॾिसां मूंखे इहा ॻाल्हि यार सम्झ में कान आई आहे तव्हां जो इशारो कीअं आहे तोखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी बि कोन अहिड़ियूं ॻाल्हियूं त असां पुलिस वारा ई सम्झंदा आहियूं तोखे सम्झण में वक़्तु लॻंदो तूं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे असांजी यार कंहिंसां दुश्मनी त कोन्हे दुश्मनी हूंदी न आहे तो सही चयो आहे धारिया दुश्मन न हूंदा आहिनि असुल दुश्मन त पंहिंजा ई हूंदा आहिनि पर सुञाणण में वक़्तु लॻंदो आहे उहो वक़्तु बि अनक़रीब अचण वारो आहे तव्हां पंहिंजे दुश्मन खे सरेआम ॾिसंदो यार तव्हांजो रईस दरिया ख़ान तव्हांजे इंतज़ार में हूंदो मूंखे बि ड्यूटी ते वञिणो आहे ओके बाय यार करंट मां सम्झां थो तव्हां रोशन इमरान खे कॾहिं जो ख़तमु कयो हूंदो यार ऐसी इमरान खे ख़तम करण एतिरो आसान आहे जेतिरो तूं सोचे थो इहो तव्हांजो ग़लति सोच आहे इमरान जे हथनि में केॾी न ताक़त आहे उन्ही जे हथनि खां बचणु हिकु नामुमकिन आहे तुंहिंजो ज़िक्र हली रहिया आहे कर ख़बर सेठ अमजद खे मुबारक ॾिया पाण हिते ईंदो जंहिंखे ख़ुदा न मारे उन्ही खे रोशन नथो मारे सघे मारण वारे खां बचाइण वारो वधीक हूंदो आहे रोशन जे दुश्मनी खां इज़राइल बि पनाह घुरी आहे ही त इंसान जो बचो आहे दादा रोशन आखिर सेठ अमजद खे छा जवाब ॾींदी सबर कर करंट इहो सवाल मां पाण रोशन खां पुछंदुसि रोशन तुंहिंजे हथनि मां इमरान कीअं बची वियो जगू तूं छा चयो रोशन खे मां तूफ़ान पढ़ाईंदुसि अॼु हुन तूफ़ान जे पंजे में इमरान बची वियो छो सेठ अमजद तव्हां को बेफ़िक्र न कयो इमरान जो अकाउंट जल्द रोशन बंदि कंदो सेठ अमजद पुलिस न अचे हा त इमरान जो जनाज़ो हवेली में पहुची वञे हा रोशन आख़िर इहो मुंहिंजो ख्वाब कॾहिं पूरो थींदो सेठ अमजद तव्हां को बेफ़िक्र न कयो इमरान जो अकाउंट जल्द रोशन बंदि कंदो जगू तव्हांखे हाणे काके नूरल वारे फाटरे गुल जी बि टिकट कटराइणी आहे सेठ अमजद इहो कमु तव्हां मूं ते छॾे मां पाण गुल खे हुन जान पहुचाईंदुसि अमजद खान
तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थियण वारियूं आहिनि। तव्हां सां इहो मुंहिंजो वाइदो आहे। इमरान जो अकाउंट मां जल्द पाण बंदि कंदुसि। बाहि, पाणी ऐं रोशन इन्हनि सां नाहे खेॾिबो। बाहि साड़ींदी आहे, पाणी ॿोड़ींदो आहे ऐं रोशन तड़पाए 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 मारींदो आहे। हाय हाय, जिंदगी सूरन में मोहजी ऐं जुमे अबड़े जी आहे। मिशन ते कम करे करे कलर ई मटिजी वियसि। जो मतलब शाबाश खान जी सीआईडी बिल्कुल मजबूत है। सेठ अमजद खान, तोखे खबर आहे करे शेर पिंजरे में न रहंदा। अॼु ताईं उहा जेल न ठा जो चंद घड़ी शेर खे पुरा ॾे। सेठ अमजद खान सजावल खे सिर्फ सिज ॾिसी सघे थो ऐं ॿियो ॾिसंदड़ वारनि जूं अखियूं सिजान कढी छॾींदो आहे। ऐं मूं इंस्पेक्टर शाहबाज खे जीअं दफ़न न कयूं त मुंहिंजो नालो सिजावल न आहे। सिजावल न, को बि तकड़ करे अहिड़ो कमु न कजो। इंस्पेक्टर शाहबाज जेतिरो दिलेर आहे ऐं ओतिरो होशियार बि आहे। सेठ अमजद हथियार ॾिसंदो न आहे त मुंहिंजे साम्हूं को बुज़ुर्ग या को दिलेर, पर हथियार त सिर्फ़ मारण ई आणींदो आहे। ही हथियार असांजे ई हथ में आहे ऐं हिन खे असां हलाइण बि ॼाणींदा आहियूं। इंसान जी ज़िंदगी सिर्फ़ असांजे आङुर जे इशारे ते आहे ऐं आङुर जो अर्थ मुड़स ई गुम। अरे रमज़ू, शहरनि जे लाइ जशन जो बंदोबस्त कयो वञे। मुख़्तार साईं, जशन जो बंदोबस्त मां में करे छॾियो आहे, छो जो यारनि सां मुंहिंजो में मुलाक़ात थियो आहे। मुख़्तार साईं, यार ॾाढा थकियल आहिनि। हिननि जे लाइ शराब ऐं शबाब जी सख़्त ज़रूरत आहे। I
गाल ॿुधो इमरान खान हाणे अचण वारो आहे तव्हीं वञो पंहिंजे कमनि सां लॻो ऐं हा जेकॾहिं को बि कमु वग़ैरह थियो त तव्हांखे मां पाण घुराईंदुसि हेलो बाबा इमरान खान एडी देर छो कई अथव पुट ऐं तव्हांजे मुंहं ते ही धक जो निशान छा जो आहे दरिया खान मां हाणे हलां